Bismillahirrahmanirrahim. قلوبنا بولاية الحسين وشرها صدورنا وزينا عيوننا ببكاء الحسين واملأ قلوبنا بمصائب الحسين وبقي وجودنا بزيارة الحسين. الصلاة والسلام على سيدة الصديقة المعصومة مخدومة المظلومة محرومة الحق ميراث أبيها التي قالت صبت علي مصائب الليل والنهار صبت على الأيام سرن الليالي. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في محكم كتاب الحكيم. بسم الله الرحمن الرحيم. ولا تلبسوا الحق بين الباطل وتختموا الحق وأنتم تعلمون. بلند आवाज़ से पढ़ो सलावत खाजा बारगाह इलाही में दुआ है तुम्हारा मानिया जो ही पुरखुलूस से तमाम बन बारगाह में मंजूर मकबूल फरमाए. आमीन आवाज़ सां चओ छो जो आमीन जंहिं बि जॻह ते चवण वारा घणा हुजनि उते हर दुआ क़बूल थींदी आहे. दुआ मौला ख़ुद मौला जो असांजो तुंहिंजी नेक हाजतूं पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए. दुआ मौला ख़ुद मौला जेके हथ बुलंद हथनि खे कॾहिं कंहिं जॻह मोहताज न
मौला मौत का पहिरियां अरबईन जो ज़हर बनाए तमाम दुआउनि जे लाइ सभई अॻियां पोयां गॾिजी बावाज़े बुलंद पढ़ो सलावत जेके दोस्त पोइते वेठा थोरो अॻिते अचो विच में जॻह पई आहे थोरो अॻिते वधी अचो जेके दोस्त पोइते वेठा हेॾां पोइते वेठा थोरो अॻिते साईं तव्हां थोरो अॻिते अचो जेका वञे साम्हूं आहे पढ़ी आहे उनवान आहे हक़ मां इन अक़ीदे जो मालिक हाँ ॻाल्हाईंदो त मां त बि पढ़ंदुसि जे न ॻाल्हाईंदो मां त बि पढ़ंदुसि उहो जेको इंशा अल्लाह हरम अली में रही करे मौला अली खां पिनियो आहे सखी एॾो अथव अली हिते पिनोसि या उते अची पिनोसि पिनण में तव्हांजे में देरि थी सघे थी अली जे ॼणे में देरि नथी थी सघे उस्मान साईं मोमन तकी अल्लाह मक़ाम हो जा जुमला आहिनि त बदबख्त उहा ज़बान जेका दुनिया जे कचहरी में ॻाल्हाए ऐं अलीअ जी मजलिस में चुप अॻियां पोयां ॿई दफ़ा करे हैदरी दुनिया में ही वाहिद चोॾहनि जो ज़िक्र आहे जंहिंमें इंसान न मौसमनि जो मोहताज आहे कहिड़ी बि मौसम हुजे को नसल मोमिन काथे ॿुधे त अॼु हिन जॻह ते ज़िक्र अली थींदो माण्हू भॼी डुकी बि पहुचंदा कहिड़ी शइ आहे जेका तव्हां असांखे छिके हिते पुॼाए थी ख़र्चो असांजो पंहिंजो पेट्रोल असां पाण हणायूं न कंहिंजी एड जा मोहताज न कंहिंखां पिनो हिन साल अरबईन जी मशी कोन थी आहे ॿ टे साल अवल अरबईन जी जेका मशी आहे अलाह तव्हांखे आणाए तलब जेका शइ कयो मिलंदी अंग्रेज़नि जी टीम आई त हिकु मोमिन खां पुछनि पिया त ही जेका शइ इरादो कयूं था मिले उहा अॻियां थी अची वञे तव्हांखे एड ॾिए केरु थो काज़के वारो जीअं इहे एड जो नालो ॿुधनि हर में इमाम हुसैन ते मोह कयनि चवनि था एड जा ताना उन्हनि कहिड़ो जंहिंजो इमाम सञो हुजे छो चए हुसैन एॾो करीम सखी आहे हुसैन जे नाले ते 1000 था क्यों ख़र्च ॿिए साल लख ॾेई थो छॾे इहा ई इल्लत आहे जो असां तव्हां शलका ते ऐलान ॿुधूं मजलिस में पाणे था पहुचूं कंहिंखां पिनो नथा छो इमाम अली रखी जा जुमला जे अञा ताईं चुप कई आवाज़ जे इन ज़िक्रना युफर्रिहु क़ुलूबुल मुमिनीन व यमूतुल मुनाफ़िकीन अल्लाह अली जे ज़िक्र खे बनायो ई अहिड़ो आहे जो गैरतमंद हिन खे छॾे नथो सघे बेगैरत कॾहिं अची नथो सघे जागी पिया होता सभई आयत जेका इमाम जा जुमला आहिनि मां उन्हनि जी त माना कई न आहे हाणे थो कयां अर्शाद ते असां चोॾहनि जो ज़िक्र आहे ई अहिड़ो युफर्रिहु क़ुलूबुल मुमिनीन जिथे मोमिननि जूं दिलियूं थधियूं थी पवंदियूं आहिनि अञा जंहिंजा हथ हीअं ॿधण जे लाइ जुमिलो छा इमाम जा जुमिला मन वजद फी क़ल्बिही बरदुन फी हुब्ना फलयक्सर दुआ लिउम्मिही जेको अली जो ज़िक्र ॿुधी जंहिंजी दिलि थधी थी पवे ॿिए कंहिंखे दुआ न पंहिंजी माउ खे दुआ ॾे जे पंहिंजी गोद में तोखे अली अली जी लोरी ॾिनी आहे छो भला असांखे को लख ॾे त बि अली खे को छॾे नथो सघे मां कंहिं जा खणण नाला हुजर बिन उदय खे मीसम खे हबाबा खे माण्हुनि चयो त अली वटि तव्हां ॾिठो छा आहे जो ज़बानूं तव्हां जूं वञनि थियूं सिर वञनि था चओ त वञो त भली वञो पर अली खे छॾे नथा सघूं आहे छा अली में
गुजर विनोदी तो चे साहब तो हुए वने थो न पर छो न हक चवा चे तो याद रख जा अली उहा नेमत थई ला युहिबहु इल्ला ताहिरुल विलादा वला यबगुज़ु इल्ला खबीसुल विलादा। हाने तू जान ही जुमला आवाज़ जे अली वो अल्लाह जो वली थव जे वेझो उहो ई ईंदो जंहिंजो पीउ हिकु हूंदो अली खे वो जिन जी माउ हिकु हूंदी आहे। जे छो हुजे चए तो अना अल अन अलल हयाते माफी अली चए तो मां लानत थो क्या उन नस्लन ते जिन में अली हूंदो ई नाहे। याद रखो अली उहो वली थव ओ मनेस तब अली या पोयां जेके दोस्त हाणे आया हो तो न मनेस तब अलिया मां उन्हनि भी जुमला पढ़िया है जेके 2 हफ्ता 3 हफ्ता पहिरियां जेके दोस्त नेट हलाइन था कुछ इंसान नमा हैवान हा जन हथ मथे करे नाम अली जी तौहीन कई हुई। याद रखो को अली के मने तब अली न मने तब अली ये हिनन बुजा दई करे अली जी इज्जत में कमी ना आई हिनन पांजो नस्ल जाहिर कयो त असा लिबास में मुसलमान हो अंदर में हैवान हो लिबास में मुसलमान हो अंदर में शैतान हो। ये जुमला मुजानाइन कायनात जी नबी जी हदीस है या अली ला युहसदुक इल्ला लजी ला युलद अला फराश अबी अली तुझी मजलिस का भजन ओही अली तुझे नाले जी तोहीन ओही कंदो केर जेको पी जो पुत्र होंदो ही कोने शैतान जो नस्ल होंदो भैया तो भाई तुम्हारे घर है डरी अली से मोहब्बत वही कंदो जो इंसान जी औलाद है दुश्मनी अली से वही खुदा जलील एड़ो तो करे न हर 2-3 महीने कान का नई वीडियो अचे भाई वो मोहन लिकाइण में पूरा आयत मोहन बढ़िया इरशाद इलाही तो थे त हक के बातिल सा न मिलाए बातिल के हक जो लिबास न पारायो वो तक्तमुल हक व अंतुम तअलमून ओ जाहिलो हक के जानी दे लिखायो न। इब्ने अब्बास इब्ने मसऊद जनाब उस्मान इब्ने अफ़ान मुख्तलिफ रावी पुछन था अल्लाह जा नबी एक केड़ो हक माफ कजो उन्हनि लाइ जुमलो जेकरा चवन त असां सूफी अल मस्त हर खे त मञो न मन उनखे जेको हक हुजे बातिल जे वेझो न इनल बातिल कान रहो का बातिल कदे बीठो ना है हको कदे भगो ना है बातिल कदे बीठो ना है जे सफा चुप जो कसम खणी पो आयो अमीर मोमिनीन मौला का के नाले वारे भगोड़े पुछो हो या अली मां इंदक फरसुल मौजल भला तो वट को स्पीड वालो घोड़ो ना है छा मौला बजे तो स्पीड वालो घोड़ो अली छो रखे जे मौलाना जंग जो सिपाही जी अलामत उन घोड़ो ताकतवर हो अली जोड़ जो आवाज सोचे ताकतवर स्पीड वालो घोड़ो वो रखे अल्लज़ी फरनु व फरमिन हो जेका को भजे या जेको केखा भजे इन अल्लाह लम यखलक बिल खल्क अल्लज़ी फरनु अन्या को अल्लाह एड़ो बंदो खलक ने क्यों जेको अली का मैदान में भजी त दिखारे भाई जब बयान करे हाय अली हक कदे भगो ना है बातिल कदे बीठो कोले मौला केड़ो हक तकरीबन 176 मर्तबा लफ्ज़ हक आयो आ कुरान पाक में लफ्ज़ हक 176 मर्तबा मौला केड़ो हक जिन ला अल्लाह जो हुकुमात हक से अलग कर बातिल के अलग कर हक अलग बातिल अलग मौला केड़ो हक केर बातिल हक को पेरा थोड़ो बातिल बुधो आवाज होचे बातिल जो कुछ अलामतू हन ठग हुंदो
वाह भाई, वाह भाई, चोर हूंदो, ज़ालिम हूंदो, कूड़ो हूंदो, बिल्कुल सचो। मौला है केड़ो बातिल आ, केड़ो बातिल जेको चोर भी हुजे, कूड़ो भी हुजे, ठग भी हुजे, जुमलो तो चे आवाज हुजे इन अली अखी व वसी व वारिस दीनी व इमाम को मिम्बादी। अजमा ताखे बुधाई तो वञा त बातिल केरा के जन के अन्या ते खबर ना है पई त बातिल छा है। हक आवाज सोचे याद रखो अल्लाह मां मोहम्मद ते जेके नेमत मोकलण में वडी नेमत जो नालो अलीया, जेको अली का भजे या अली जो हक खसे, इन का वडो कोई कूड़ो ठग थी न थो सके। हैदरी हक के बातिल सा न मिले। बोला माहौल हक हक छाए। आवाज सोचे हक वो अल्लज़ी क़ानल जवाद ला यबखल अबदा। हक ते हलण वारो कंजूस न होंदो, सखी होंदो। वाह भाई, वाह। हाणे उन्हनि जे लाइ जन मोमिनीन जो अक़ीदो आहे त हाणे ॾींहुं मुहर्रम जो अची वियो, तारीख़ जेका रखियल अची वई, न्याज़ किथां, डेकोरेशन जो हितमाम किथां कयो। इज़त अली जो कसम जेकॾहिं तूं न मार्फत वारो मोमिन आहे, अक़ीदो तूं रख हुसैन ऐं अली उतो ॾींदे जिथे तुंहिंजो वहम ख़्याल बि न हूंदो। अठे इमाम खां मोहम्मद बिन मुस्लिम पुछा कई मौला मल फ़र्क़ो बैन जद्दुक अली व बैन हातिम ताई। अली बि सखी, हातिम ताई जा भी वडा पहाका हन। मौला पूछे तो हातिम ताई सां अली जो मुकाबलो कीअं थो करे, छा में हातिम ताई मशहूर चे मौला? कौन इंदो अरबईन अबाबन हातिम ताई हिकड़ी जगह तो न साहिल के चैन जगह ना ॾींदो, हुतां बि ॾींदो हो, हुतां बि ॾींदो हो, हुतां बि साहिल थकिजी पवंदो। हातिम ताई जो कॾहिं माल खुटियो ई कोन। अठे इमाम जा जुमला यादि रखो, इहो ई त फ़र्क़ु अली में हातिम ताई में। हातिम ताई साहिल खे एतिरो ॾींदो हो, हो जो वरी ॿिए पासे जो मोहताज थींदो हो। इन जदी अली थी ला यहताज अबदा। अली चइबो इहो न खे आहे जेको कंहिंखे मिटी खणी सोन ठाहे ॾेई छॾे, हुन जा नस्ल खोटी वेंदा। अली जी सकावत न कल खोटी ई न को है। हैदरी एडो सखी अली आ। पहिरें भी चम तव्हांखे पिनण अचे अली वॾो सखी था त हक़ खे बातिल सां न मिलायो। मौला हक़ छा आहे? क़ुरान पाक में हाणे इलाही आयतुनि में हिकिड़ी ॿुधो आवाज़ थो अचे यादि रखो हक़ उहा अल्लाह जी नेमत आहे जंहिंजे उहो ईंदो जेको इंसान हूंदो, हया वारो हूंदो, हक़ खां भॼंदो उहो जेको बेहया हूंदो, गैरत न हूंदसि। हाणे हथ ॿधी इल्तिमास थो कयां त अली इमाम गैरत मंद जो ऐं इमाम हुसैन जा जुमला हन त गैरत मंद कॾहिं बि परायनि न्याणियुनि ॾे ॾिसी नथो सघे। चुप कंदो पर मूंखे त पढ़णो आहे। हैदरी इमाम हुसैन जा जुमला हन अगर तोखे पंहिंजे न्याणियुनि जी इज़त प्यारी आहे त ॿियनि जे बच्चनि ॾे ॾिसंदो न कर। हादा दैनुन कर्ज़ अथव, अगर ॿियनि जे बच्चनि ॾे तव्हां ॾिसंदव तव्हांजनि बच्चनि ॾे ॿिया ॾिसंदा। इमाम हुसैन जा जुमला हन त मर्द जी गैरत जी ख़बर उनजे घर वारी जे लिबास में पवंदी आहे। घर में कपिड़ा अहिड़ा पारा जो पाड़े जो मस्तूरात ॾिसी चवनि त हे ज़हरा जे मञण वारी जो घर आहे। बोला हक़ छा आहे? आवाज़ सोचे यादि रखो हक़ उहो आहे जंहिंखे गैरतमंद कॾहिं छॾे कोन थो सघे, बेगैरत कॾहिं हक़ जो थी कोन थो सघे। जेके दोस्त हाणे आया ही जुमलो उन आवाज़ जे मौला हक़ जा आवाज़ यादि रखो। इनल हक़
इस्मो अखी अली इब्न अबी तालिब आसमान हुजन या जमीन हुजे हक नालो मुझे भाव अली जो अली वो अल्लाह जो वली था जेके गैरतमंद कदे छड़े न तो सके बेगैर तो अली जो थी न तो सके हैदरी साहिब ने सुहान हिकड़ी गाल बुधो बस जो जने मुद्दत खां पो खिलाफत मिली अली खे जेके डाका होया न पूरा थिया मदीने वाला हैरान त अली अलाए हेठ वेहंदो उनवान पांजो हक अलाए अली हेठ वेहंदो मिंबर अलाए अली सां गॾु अलॻि हूंदो जे तो मां हैरान थियुमि जॾहिं अली आयो पहिरियों कदम उते रखे अली का जो पहिरियों हो वो वेहंदो हो ॿियो कदम मथे टियों कदम मथे इन अली जालिस अला मकान जालिस अलह नबी उते वेठो जिते मोहम्मद वेहंदो वेही करे हिकु जुमलो पढ़े आखिर जेके दोस्त वेठा हुआ तो जे अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी रज अल हक अला मकानी या अल्लाह लख एहसान तुंहिंजा जो मुद्दत खां बाद वरी हक खे पंहिंजी जगह ते वेहारे छॾियो थे आवाज़ सची याद रखो घणा माण्हू हैरान थिया मौला उते वेठो आहे जिते मोहम्मद वेहंदो हो और जो हद तुअल्लिमू ताकि तहां जड़ा बेअकुल दिसन समझन अना लहम मुस्तफा अना दम मुस्तफा अना रूह मुस्तफा अना जिस्म मुस्तफा मां जिस्म मुस्तफा मां रूह मुस्तफा मां नूर मुस्तफा मां खून मुस्तफा मां जिस्म मुस्तफा अच्छे मुझो गोश्त मोहम्मद जो गोश्त मुझो रूह मोहम्मद जो रूह मुझो नूर मोहम्मद जो आवाज होते याद रखो अना वसीहु ला युहबहु इलल इंसान वला अबदहु इलल हैवान मां वो मोहम्मद जो वसीहा जैसा मोहब्बत सवाए इंसान जे कोई न कदो आ ऐं जैसा अदावत सवाए शैतान जे बियो कोई न कदो हैदरी अमीरुल मोमिनीन मौला जा जुमला है इसअलु अनी पूछो जो मुझे अंदर इल्म मुस्तफा वाह भाई वाह आवाज जे ज़कनी मुखे मोहम्मद इए इल्म पढ़ायो आ वाह 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 जरा मिलन जी मां पांजे बच्चे के दाना दी इन अल्लाह औतानी इल्मन मा खफानी शैन हुन जली हिन अली के एतरो इल्म अता कयो आ कायनात जी काश अली का बुझी ना है नतबदी एकड़ो पैगाम अली जी ता सा दे निगाह आहे अज खो पो गिलास में उहो पी जा जको अली के वणे गालाए जाऊं हो जको अली के वणे अली वारो सूटा न हणंदो भंग न पींदो बेचारे न खे मोमिन खे जसा जे इन ॻाल्हि ते नारो है हैदरी अली जे लाइ तूं ज़ीनत बन ज़ीनत कीअं आज़ान अचे अली वारो मस्जिद में हुजे मैखाने में न हुजे नशे जा सूटा हणी को डी 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 पियो करे त छा चवंदा दुनिया वारा इहे त वशिया जंहिं ज़बान ते अली अचे उन ज़बान ते नशो न ईंदो शराब न ईंदो भंग न ईंदी ॻाल्हियूं न अथव या अली खे मञो या अली के छड्यो जे अली के मनी तो पो अली जी मन भी सही जे के गाल वणे थी हैदरी ऐ मुखे यकीन आ मुखे ता मरी विंदा से ता सा अली के न कल छड्यो हो न को अज एड़ो थी जो अली के दिसी तो के दिसी अली के खुशी सा तो चौंदा अली असा जो मौला है
पर मज़ो तॾहिं आहे जॾहिं अली चवे त हे मुंहिंजो मोहिबा, हे मुंहिंजो मोहिबा, हे मुंहिंजो मोहिबा। अली तॾहिं चवंदो जॾहिं आज़ान खां पोइ अली वारो मस्जिद में हुजे, मैखाने में न हुजे। आखिरी ॻाल्हि मूंखां पुछो जो अली खां का शइ ॿुधी कोन्हे। मुनाफ़िक़ हिकिड़ो अॻिते आहे, ॾिसो शइ कहिड़ी पुछंदो, या अली अलिमनी, अली मूंखे ॿुधाए छा अल्लज़ी काउनन मिन अला यद नबी, ओ जेका क़िबली नबी जे हथ ते आई हुई न, सुलेमान जे हथ ते जेका क़िबली आई, छा ॿुधायां अलिमनी अमकान ज़कर मुनसा, उहा क़िबली नर हुई या मादी? मां पहिरियां बि चवां त मां कॾहिं कंहिंजो नालो न खयो आहे, तव्हांखे बि हथ वधां थो त अलाह हुकुम थो खणे, तव्हां सां भला ठीको त न खयो आहे। अजायो ॿियनि जा नाला न वठो, छो जो आइमा ऐं उलमा जी मन हुआ त कंहिंजे कूड़े खे न चओ, पंहिंजे हक़ीक़ी खे चवंदो। छा थो पुछे यार, ये ॿुधायो आहे क़िबली नर हुई या मादी? तव्हांजो ज़हन हिते आहे त इंशाअल्लाह तव्हांजा तकल ई आख़िरी ॻाल्हि अमीरुल मोमिनीन मौला चवनि था कहिड़ियूं शयूं थो पुछी, इहे त मुंहिंजे मुहिब खे बि ईंदियूं आहिनि। इसअलू अनी अजबुल, मूंखां उहो पुछो जेका के मखलूक खे ईंदो ई न हुजे। जेकॾहिं पुछो थी त ॿुधो, वाज़े क़ुरान जी आयत आहे, क़ालत नमलतन क़िबलीअ चयो। अली तो चए जो कालत में ता है, ता अलामत तानिस जी, तो वा क़िबली मादी हुई, नर न हुई। अञा अञा ॿुधो दिन ते न आयो आहे, क़िबली मादी हुई, नर न हुई। जुमलो पढ़ा, आयतुल्लाह मुहक़क़ ताई चंदो अल्लाह कुरान में आयत लाहे दस्यो त इहा क़िबली नर न हुई, मादी हुई, यानी अल्लाह दस्यो ला युकाबिल नबी व वसी हो इल्ला उनसा नबी हुजे या कौन जो वसी हुजे या को अल्लाह जो वली हुजे, जॾहिं बि कौन जे मुकाबले में ईंदो नर ईंदो ई कोन्हे, हमेशा मादियूं ईंदियूं। भाई तो मथे करे हाय अली, तो भली छो न मर्द हुजन पर हूंदा अंदर में मादी। अली सां मिलण उहो ईंदो जेको मादी हूंदी। हिकु मशहूर जंग आहे, जॾहिं मुखालिफ़नि जे लीडर चयो त अली मां हक़ ते हा, अली अमीर चए थो चाहीं थो मां हुकुम ॾियां जेके अवां सां उठनि उहे बि चवनि त अली हक़ आहे। तव्हां न मुंहिंजा बि जेके आहिनि असहाबी फ़ौजी न, तव्हांजा उठ जिन ते तव्हां चढ़ी आया हो। इज़त अली जो कसम, अली वारो अञा अली चयो चाहियां त फनतकु बईर, जेके उठ हुन अरबी में जो अस्सलाम अलैकुम या इमामुल हक, ओ हक जा इमाम असांजो तो ते सलाम। अॻियो जुमलो चने या अली ला युहर्रमुक इल्ला अल्लज़ी ला युलद अला फ़राश अबी। अली असां छा कयूं, असांजी पुठी ते चढ़ी आहिनि पर असां इन्हनि खे ॿुधाइण था चाहियूं हिननि मंझां को बि पीउ जो पुटु आहे। हैदरी या अली लो तअमुरनी नुक़्तिलूहुम, अली अगर तू हुकुम दी असां हिननि खे पेरनि सां लताड़े मारियूं, ॿुधायूं त सही त तव्हां अली सां वेहण आया। हैवाननि खे बि हया पियो थिए, लेकिन ज़ालिमनि खे को हया। फतह हमेशा हक़ जी आहे। तव्हांखे बि हथ ॿधी इल्तिमास आहे, हक़ चओ, हक़ ॿुधो, हक़ ते हलो। अगर को हिते अची कूड़ पढ़े बातिल पढ़े उथी बि हो, तव्हां चुप कंदो त बातिल खे ज़ोर ईंदो। असांजी किट ते, लिबास ते, ड्रेस ते भुलिजो न त हे जेको पायूं वेठो आहे असली आहे। जे अक़ीदो ठाहे थो त असली आहे, जे अक़ीदो बिगाड़े थो त नकली आहे। हमेशा हक़ ॿुधो।
12 तारीख़ आ रवायत टे हने इन हुसैन जे तावीर शहादत का छी या 3 या 10 या 13 अली वारो 3 हुजे या 10 हुजे या 13 हुजे पर बाबे को घणो अरसो जिंदा रही न सके। मोहब्बत एडी तस्वीर सा जो मैदान में जेकॾहिं धीअ मिलण आई तो बाबो न बचो, जिंदान में वर जेकॾहिं बाबो मिलण आयुसि तो धीअ न बचे। मौला जो कुकुदा हूँ ख़बर ज़हरा ते पुजाए। अल्लाह साईं असांजे साईं जो ही तदो पंहिंजी बारगाह में क़बूल मक़बूल फरमाए। बानी ते तव्हां एहसान नाहे कयो अची करे, खुश नसीब आओ बानी जंहिंखे हेतिरा अॼु ज़हरा जे बच्चे ते रोइण वारा आया। आयतुल्लाह इस्फ़हानी तो चवे न अगर कंहिंखे 25 या 50 गॾिजी हुसैन जी धीअ ते रोईंदा आहिनि, ज़हरा रोई चवंदी आहे तो हुसैन खां धीअ खे मोकिलाईं जे ॾिठो त न हो। एॾो रोई तो सलाम आहे हुन धीअ ते जंहिं बाबे खे मौत जे मैदान ॾे मोकल ॾिनी। जेको चए तो मूंखे रोइण कोन थो अचे हिकु जुमिलो उनजे लाइ तव्हां असांजे अॻियां अगरि को कंहिंजी न्याणी खे तमाच हणे सभु हुनखे रोकींदा आहिनि त जहिड़ा धीउनि सां न थींदा। हाणे माफ़ कजो इब्न अशअस उहो कमीनो आहे शाम में जेको नची चवे थो इमल रक़ाबी में फिज़्ज़तिन व ज़हबिन, मूंखे सोन चांदी घणो ॾे। चए तो छो ॼाए तो कहिड़ा मर्द मारिया आहिनि। चए तो मां मर्दनि खे न, जेका न हुसैन जी धीअ बीठी आहे मां सॼे पंध में हिनखे वेहण न ॾिनो, सॼे पंध में मां हिनखे रोइण नाहे ॾिनो। अगरि काथे रोए हा कॾहिं हेॾो तमाच हणा सा, कॾहिं हेॾो तमाच हणा सा, रोई चविया न मार मुंहिंजे बचाइण वारो को रहियो ई न। मौला असांजो कुकुदा हूं ख़बर ज़हरा ते पुजाए। अली वारो हिकिड़ी शइ ॿी ॿुधो वञा, रवायत हिकिड़ी अजीब आहे। ज़िंदान उहो आहे जंहिंखे न सीखूं न को छत, हिक ॿिए खे था चवनि मतां केॾी हलियो न वञे। उन रोई चए तो वेंदो उहो जेको अकेलो हुजे, मां काॾे वेंदुसि, मूं सां गॾु माण्हू क़ैद, मूं सां गॾु भेनर क़ैद। हुसैन जो तावीज़ बदलनि हथनि सां का मिटी गॾु कयईं, रुख़सार रखी वेण कयईं, बाबा ॾिस तोखां पोइ सकीना सुती न थी। केतिरो बि तव्हां रो न हिन ते बीबी ते तव्हां रोईंदो, जो हिन जी उमिरि थोरी ॾुख ॾाढा अधु रात जो वेण कंदी हुई, बाबा तोखां सवाइ मां सुती न आहियां, बाबा तोखां सवाइ मूंखे निंड न आई। ॿुधो त बसि 2 या 3 वेण कयां, मूं किथे जुमिला पढ़िया न आहिनि त हुसैन जी धीअ जो आवाज़ को माण्हुनि ॿुधो, तुंहिंजे इमाम जी धीअ आहे, इमाम जी भेण आहे। लेकिन अधु रात जो न जॾहिं ज़मीन ते वेही वेण कंदी हुई, शाम जी दीवारुनि में हलचल अची वेंदी, हिक ॿिए खे कमीना चवंदा हा लॻे थो का यतीम धीअ पंहिंजे पीउ खे रोए। ॾींहुं थे हा ॻाल्हियूं कनि हा, केॾी इमाम रोई चवे हा रोइण वारी मुंहिंजी भेण सकीना कीअं चुप कंदी। मौला रोई चए तो हिन सां बाबो मिलायो, चुप कंदी। कमीना था चवनि ॿार आहे मथां पोइ बि रोए। इमाम चए तो न मां इमाम थी तो चवां न हूंदी
नवरी भाई सरखणी मौला हलियो किए मौला खयो सर ये खणी फरमाए दो बाबा जख्मी पुत्र जो सलाम मां कदे ना चो तो जोरी है करे रो आया ही तो रोएणो ज़ैनुल आबिदीन जा मुकाणी शबीर जा लभलिया सजाद कीअं थी निभई मौला रोई चवे दो बाबा मैदान में पुसण सोलो ज़ैनब के हिते ॾिसण ॾाढो ॾुखियो या हुसैन मां नो करा मां लख दफ़ा पढ़ा बाबा से गाऊं न ॿुधो अली वारा रोई चवे दो बाबा मैदान में पुसण सोलो हिते पुफिन के ॾिसण ॾाढो ॾुखियो अञा जी अख में कोड़ो न आयो आहे ही जुमलो हुन जे लाइ ज़हरा जी औलाद जा मुकाणी शबीर जा लभलिया सजाद वार सफेद छो थी विया थई मौला रोई चवे दो बाबा तुंहिंजी ॾाढ़ी अकबर जे मौत ते चिट्ठी थी वई बाबा अकबर जी मौत सोलिया ज़ैनब जो शराबिन सां ॻाल्हाइण ॾाढो ॾुखियो या हुसैन या मौला तुंहिंजो को क़ब्र ज़हरा ते ज़हरा जी औलाद जा मुकाणी बाबे सां ॻाल्हाईंदो तो अचे रोई चवेंदो भेण जाग बाबो मिलण आयो अथई अज भी अंदाज़ो हण जे कदे धी पीउ खईंदो ॾिसे उथंदी आहे ज़हरा जे बच्चन जा मुकाणी जीअं बाबे जे अचण जो ॿुधे फ़क़ामत सुम सकत उथी वरी ज़मीन ते किरी हौसले सां मां नौकरा लख दफ़ा पढ़ा लख दफ़ा जिया बाबे जे अचण जो ॿुधे फ़क़ामत उथी वरी ज़मीन ते किरी पई हिकु वेण कयो तंहिं बाबा मां बुकजा तॾहिं मिलण आयो जॾहिं मां उथी न थी सघां बाबा मां तुंहिंजो इस्तक़बाल करे न थी सघां मौला मुंहिंजो को ख़ुदा हूं क़ब्र ज़हरा ते पुॼाए मौला असांजो मां नौकरा रोई चवे थी बाबा मां बुकजा मां उथी इस्तक़बाल नथी करे सघां पहिरियां मां हथ थो बधां तव्हांखे बर्दाश्त कयो त मां हीअं 4 वेण पढ़ा न ते मसाइब खे छॾियां अली वारा बाबे के खइए अज भी उसूला अगर मुद्दत को बोधी बाबे से मिले पंजा दुख दसी दिया महीने का बोझ दे बाबो मिल सी दुख दी दसे बाबा तो को मस्ती नया बियो वेणु कया अबे कुंदो अतशान ने बाबा जने खतो उन्नते मारे हुआ मां पानी जो ढुक न पींदो या हुसैन मौला मातम तारी कबूल करे अली वारो अगिया वेण कया अबे अंदर इल्ला उज़ने बाबा दिस जेके ईद ते बाराया है जालिम छिके लाहे या हुसैन अगिया बुधो अगिया वेण कया अबे ज़रबोनी बिकुज़ैब बाबा सजे बंद में मुखे लपड़न सा मारीदा या हुसैन रोइण वारो ट्रियो वेण
कईया अबे ऐदिया मात वला बाबा जेके मूंखे मारन पिया उन्हनि जा हथ वॾा मुंहिंजो मुंहुं नंढड़ो मौला मतमदारी कबूल करे मौला जो फूको हूं कब्र ज़हरा ते पजाए मातम भी अच कंदो अगिया वेण बुध रोई चवे दिया अबे कदरा हथ नूर ऐने बाबा एडो मारियो तन मां अखन खां ॾिसी न थी सघे बर्दाश्त कयो त जुमलो पढ़ा अगर कोई अली जी औलाद वेठो वा रोई चवे दिया अबे इन्नहुम कसरो असनाने बाबा जा मुंहिंजा दंद भॼी पिया थे बाबा कोई हेॾा तमाच पियो हणे कोई हेॾा तमाच रोई चवां पई न मारियो मुंहिंजो चाचो मारिजी वियो या हुसैन एक वेण पियो ॿुधो बाबा साईं अॻिते ॿुधो बस रोई चवे थी बाबा हिननि जा हथ वॾा मुंहिंजो मुंहुं नंढड़ो अॻियां वेण कईं अबे इन सौबी मुअल्लिकुन बाबा एॾो मारियो तन जो मुंहिंजो चोलो पुठीअ खां अलॻि नथो इहाई इल्लत रोइण वारो जॾहिं शाम में काई औरत बीबी खे गुस्ल पई ॾे चाचा हौसले सां अध में गुस्ल छॾे मां तव्हां खां थो पुछां तव्हां कोन खे हिन हालत में ॾिठो सलाम ज़ैनुल आबिदीन ते रोइण वारो जॾहिं औरत गुस्ल अध में छॾे मुंहं में मातम कंदी आहे रोई चवे थी कैदी मातत बिया मर्द ने भेड़ कहिड़े मर्द में मरी वई थे मौला फरमाए तो कोई बीमारी न मुंह में मातम करे चवे थी पोइ हिन जो लिबास अलॻि नथो थिए जे वसती कई सकीना जे जिस्म जा टुकड़ा बाहर था अचन मौला फरमाए तो का बीमारी न सॼे पंध में कमी न ताज़िया न हरदा रोई चवंदी हुई न मारियो मां अकेली थी हाणे जे बीर दा पढ़ायो अगियो वेण अली वारा बीबी रोई चवे थी बाबा 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 साईं वेण ॿुधो अली वारा बीबी रोई चवे थी बाबा मुंहिंजा तुर लहण सवला बाबा असांजा बुरका खसियन सवला लेकिन बाबा एक अहिड़ो दुख आहे जेको मूंखां अञा विसर नथो अली वारो हाणे मातम करे या हुसैन चइजा लब हलिया सकीना कहिड़ो दुख थई रोई चवे थी बाबा जॾहिं शाम ग़रीबा हुई ही सभई बदमाश पुफी ज़ैनब खे मारन पिया कोई ताज़िया न पियो हणेसि कोई नेज़ा पियो हणे हिक ॿिए खे चवनि पिया मारियो हिननि जो गाज़ी